सर बादशाह रात मुकाबला तो हर शइ सस्ती थी मिले सस्ताई थी वया हाणे अहिड़ा रुगो ख़्वाब ई ॾिसंदा सस्ताई थी वई आहे। अड़े हिन दौर में हर माण्हू ख़्वाबनि में ई जीअरो आहे। को ख़्वाब थो ॾिसे त मुंहिंजी शादी पई थिए, को ख़्वाब थो ॾिसे त सस्ताई थी वई आहे। अड़े बसर वठि वञे त 5 रुपया किलो। इहो रुगो ख़्वाबनि में आहे। मूं बि अहिड़ो ख़्वाब ॾिठो आहे या तोखे छा ॿुधायां। मूं ख़्वाब ॾिठो आहे त आउं मरी वियो आहियां, माण्हू मूंखे खणी वञी ढके आया। पोइ क़बर में मूं वटि मलाइका आया। मलाइकनि मूंखे चयो हिसाब ॾे। मूं चयो कहिड़ो हिसाब ॾियां यार, हिसाब त सॼो इमरान खान वठी लाथो आहे। हिन मुल्क जे माण्हुनि वोट में अहिड़ो कयो, ट्रक जे ड्राइवर खे जहाज़ उॾाइण लाइ ॾेई छॾूं। हाणे उनखे कहिड़ी ख़बर त मारे थी खाए थी मारे थी खाए थी। ओ चाचा केर थी मारे केर थी खाए, कुत्ती मिड़ीअ थी आहे। अरे अदा या महंगाई मारे खाए थी। महंगाई वाकई महंगाई सभिनी खे मारे थी। तो रेट पुछिया आहिनि त कहिड़ा रेट आहिनि? हाँ भिंडी वठ त 180 रुपया किलो, खंड वठ त 110 रुपया किलो, अटो वठ त 85 रुपया किलो। चाचा जेकॾहिं तोखे अहिड़ो ई को एहतिजाज करिणो आहे त वञी के प्रेस क्लब जे ॿाहिरां के रोड ते वञी एहतिजाज कर। असां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो जो रत अची पीतो थी। अदा छा करियां, महंगाई बि त एॾी थी वई आहे। थोड़ा ॾिस त सही माण्हू कीअं रोडनि ते दाऊं पिया कनि त महांगाई केॾी थी वई आहे। अड़े मूंखे पिया चवनि त महांगाई कहिड़ी थी वई आहे। आऊं को वज़ीर आज़म आहियां मूंसां अची ॻाल्हायो थी पोड़े या कम त। हां बस बादशाह मांगे करे पंहिंजो मोटरसाइकिल मां खपाए गॾा वठी आयो या। तूं मोटरसाइकिल विकिणी छॾियो? हा उन जी जाइ ते गॾा वरितो अथई? हा सही आहे, इहो त सही आहे न। गॾा ते पेट्रोल जो ख़र्च बि कोन्हे, दुनिया बि ख़ुशि हूंदी। गॾा ते चढ़ी ईंदे माण्हू सभु हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा। चवंदो ॾिस ॿई ॿार गॾिया पिया अचनि।